المرسلين وعلى آله الطيبين الطاهرين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وما خلقت الجن والإنس إلا ليعبدون. ما أريد منهم من رزق وما أريد أن يطعمون. إن الله هو الرزاق ذو القوة المتين. صدق الله العلي العظيم. अपने मन में डूब कर पा जा सराहे जिंदगी, तो अगर मेरा नहीं बनता न बन, अपना तो बन। पानी पानी कर गई मुझको कलंदर की ये बात, जब झुका तो गैर के आगे न तन तेरा न मन। एक काम सबको करना है, यानी जीना है और मरना है। रह गई बात रंजो राहत की, ये फकत वक्त का गुजरना है। काबिले गौर ही नहीं खुर्दनोश, ये बहीमी के खूह से लड़ना है। मकसद जिंदगी है ताअत हक, न कि फिक्रे जहां में पढ़ना है। कदर कुरान दा क्या जाने ए दुनियादार नाबीने, कदर कुरान दे जान वाले वन सुतले शहर मदीने। दरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्ली मालूमिन लक दाइमन अबदा। दरूद खे मञण वारा थोड़ा वेझा थी अचो क़ुरान शरीफ़ सां रसे जे वेझा थी अचो। दरूद खे मञण वारा थी अचो, न मञण वारो वेठो रहे। वेझा थियो। ही सॼी ख़राबी मुसलमाननि में क़ुरान खां दूर वेहण जी आहे। असांजे घरनि में, असांजे इलाइक़नि, असांजी गवर्नमेंट में क़ुरान अचे त सभु ख़राबियूं दूर थी वेंदियूं। रहमत ही रहमत रसी। दोस्तों,
मां जे अॻियां मक़सद ज़िंदगी जी हकीकत ॿुधाइण वारी आयत तिलावत कई आहे। अॼु जी हिन कचहरीअ में क़ुरान शरीफ़ जी सूरत ज़ारियात जे इन आख़िरी 3 आयतनि जे मुतलिक़ मुख़्तसर ॻाल्हि अर्ज़ रखंदुसि। अल्लाह खां दुआ आहे त रब साईं असां तव्हांजी हाज़िरी डॉक्टर साहब हर साल ही जेका मेहनत करे थो हिन गैर आबाद ज़मीननि में अल्लाह कंदो त हितां क़ुरान शरीफ़ जी आबादी उभरंदी, हक़ तौहीद जो आवाज़ बुलंद थींदो रहंदो। अल्लाह साईं उन्हनि जे वॾड़नि जेके आलिम बि हा उन्हनि जे क़ब्रनि खे जन्नत जे बाग़नि मां बाग़ बनाए, उन्हनि जी मग़फ़िरत फरमाए, इन ख़ैरात जो अजर सवाब उन्हनि वॾनि ताईं पहुचाए, उन्हनि जा मरातिब आलिया फरमाए, असां सभिनी खे भी उन आला मकाम ते जन्नतुल फिरदौस अता फरमाए। सब जोर सां चओ आमीन। दोस्तों, दुनिया में माण्हू अजायो नाहे आयो हिते कंहिं मक़सद तहत मोकिलियो वियो आहे। अजायो कम चरियो कंदो आहे, पुछो चरे खां काॾे थो वञे के ख़बर नाहे। अजायो घुमंदो, अजायो खिलंदो, अजायो रोईंदो, समझी वठो त इहो सियाणो नाहे। अक़लमंद माण्हूअ जो कमु आहे त उहो मक़सद तहत रोईंदो आहे, मक़सद तहत खिलंदो आहे, मक़सद तहत घुमंदो आहे। उनजो कुझु न कुझु मक़सद हूंदो आहे अचण वञण जो। अल्लाह जी ज़ात जेका खुद अक़ल जी ख़ालिक आहे, जंहिंजो नालो हकीम आहे, उन खुद कुरान शरीफ में फरमायो आहे अफ़हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। रब से तो फरमाए तव्हां ईअं समझो आहे त असां तव्हांखे अजायो ठाहे छॾियो आहे, पंहिंजे लेखे बनाए छॾियो आहे। न तव्हां कम जे लाइ बनाया विया आहियो, अबस न आहियो ऐं मूं ॾांहुं तव्हांजी वापसी लॻी रही आहे। हर माण्हू घर में वेठो हुजे त बि रब ॾांहुं वापसि थो वञे, वापसी हले थी। बंगले में वेहो बि वापसी हले थी, गाॾीअ ते रहो बि वापसी हले थी, चुप कयूं वेठो आहे त बि क़बर ॾे वापसि ज़िंदगी वापसि थींदी रहे। न ॾींहं थो रुकजे, न राति थो रुकजे, न वक़्तु थो रुकजे। मुसलसल वापसीअ जो अमल जारी आहे। इन करे रब से फरमा इन्नकुम इलैना, तव्हां ईअं सम्झो आहे असां ॾे वापसि नथा थियो। न मां ठाहियो बि तव्हांखे मां आहियां ऐं कम लाइ ठाहियो अथमि, ऐं वरी वापसि ईंदो उहो कम जे मुतलिक़ पुछंदो मां बि सही। पहिरियों त इहो सम्झो त असांखे पैदा करण वारी ज़ात आहे, पंहिंजे लेखे न आहे। अबा तव्हां जीरा वेठा आहियो हुयल, ज़ोर सां ॻाल्हायो। जीरा हो जेके जीरा हो हथ त मथे माशाअल्लाह। ॿुधो तव्हां पंहिंजो साहु ॾेखारींदव त हे आहे वेठो असांजो साहु।
बाबा एक कुआड़ा रखो न बेटा वो छोड़ो गाना थाना जो जमाना था गाला अब साव कोई ने खाने सके तो दुनिया में मुझे साव है छान संथा हथ मथे तो करे गाला है तो अखियों चोरे तो नब्ज हलेस थी तो चौड़ा से या निशानी आए तो हमारा मुयल ना है जोर सा यो मुयल ना है ये चोरे पूरे तो वेचो मुयल हुजे तो किरी पवे अखियों खोलूं वेचो हथ मथे तो करे ये छाजू निशानी हो तो हमारा में साफ आहे पर साफ निशान में न तो चे उन जो निशानी निशान में अचत छाती निशान में अचत जोर सा निशान ये अल्लाह जो समा रब साईं तमा सागे अखिन सा नजर नहीं पर उन जो निशानियों नजर ही करो तू ठहला है तो कोई ठाही दड़ हुंदो सिज फिरे थो तो को फेरी दड़ हुंदो चंद्र हले थो तो कोई हलाईंदड़ हूंदो ये निशानियों हिन कायनात जे अंदर हर गया है कि अज़मीर यत वहदहु ला शरीक लह गोयत अल्लाह वारो थो पारसे में चवे हर गाह भी फुटी बाहर निकरे थो इशारो करे थो त हिकड़ो आहे जै मुखे वधाए बाहर कढियो मां पाड़ू हेठ थो वजा ऐं सलो मथे तो कढी अचा अब को आहे यो वो आहे ख़ालकींदड़ या गाल हिन आयत में बुधाई थस वमा खलक़तुल जिन्न वल इंस रब तो फरमाए आसान न खलक्यो यानी खलक्यो ही इन्हीं लाया है जिन्नन इंसानन के लियाबुदून ताजो उए मुझो चवन वठन मुझी इबादत कर इबादत सा के चइबो आ नमाज के भी चवंदा आहियूं इबादत रोज़ो भी जोर सा ज़कात भी हज भी कुरान बुधन भी इबादत ही भी इबादत थवे जिना न करन भी इबादत चोरी न करन भी इबादत चवे थो पियो जुआ न खेडन भी इबादत तास में वक्त न विञाइण भी इबादत चए थो जाथो रोके उतां रुकजी पो जै कम जो हुकुम दे उहो कर त इन जो नालो इबादत आ हाने माना थींदी रब तो फरमाए असां इंसानन ऐं जिन्नन खे ठाहियो आ त ॿिए जो चवण न वठन मां अल्लाह जे चवण ते हलंदा रहन ॻाल्हि सम्झो था मेह वठबी आ छाजे लाइ त पोसो घणो वॾो लाहे गालायो न वॾो पोसो लाहे न खीर दे डबी हुजे मंडकाए घुमी अदा लाउडा वाले जो कदी आवाज बंद थे तो कदी खुले तो यो समझायो यो न साड़े छॾियई न यो हाला न तो हाने सा सुबह सा 8:30 तक अगते अलाए खैर कंदो रब से अब गाल समझो थोड़ी मैं भली डिंगिया नबिया गूंजा ही सिंह भी हेठ लथल मंडकाए हले थी पर खीर अधमण थी दे त माण्हू चवंदा मौलाना बेहतरीन में जो जंहिं कम लाइ आंदी से वो कम पूरो करे थी अब आंदो छाजे लाइ जोर सां खीर दे थी त भलिया पर सुठी हुजे माणकीदार अखियूं कुंडी ऐसे सोनी एजो ओट की 5 तमाम सोनी में हां रंग शक्ल में भी सोनी पर खीर जो सिपो ही न दे जै कम लाए आंदी से वो न थियो
त माण्हू चवंदा मौलवी कासाईअ जी फंडरा वञी ज़िबे कयो। अब आहे या न आहे? जोर सां ॻाल्हायो। मसइलो इहो ई तूं भोसकीअ जो वॻो पाए, तूं सुहिणो सताबो हुजे, इंजीनियर डॉक्टर थी वञे, इहो त इहा जीअं में सोणी आहे, पर जंहिं कम लाइ रब ठाहियो थी उहो पूरो नथो करे, रब जे चवण ते नथो हले त चवंदासीं मुड़ुस त सुहिणो आहे पर रदी में रदी फंडरा जहन्नम जो बल बनबो। हेॾा कारड़े बिलाल वांगुर सादो आहे, सादा कपड़ा पातल अथसि, पर रब जे चवण में आहे राति ॾींहुं चवे थो त रब राज़ी करे निकिरां। यकीन समझो इहो सादो अल्लाह खे प्यारो आहे। इन इबादत जो मक़सद पूरो कयो, इहो बुलंदीअ खां बुलंदीअ ते जन्नतन में पहुचंदो। ॻाल्हि सम्झो, सुठो ऐं बुरो तव्हां सम्झी वियो। ऐं इबादत ज़िंदगीअ जो मक़सद आहे। अल्लाह इबादत जी माना तव्हां सम्झी त अल्लाह जो चवण वठण। छो जेको ठाहींदो आहे उहो सम्झाईंदो बि आहे। जंहिं ट्रैक्टर ठाहियो उन ट्रैक्टर वारनि ॿुधायो। तव्हां ट्रैक्टर ॾिठो आहे न? ट्रैक्टर में 3 टांकियूं थींदियूं। हिकिड़ी टांकीअ में पानी विझबो आहे, ॿी टांकीअ में मोबिल विझबो आहे, 3 टांकीअ में डीज़ल विझबो आहे। अब आहे या न आहे? पोइ सोना तव्हां सां थो ॻाल्हायां। अब तवजो करे वियो। हाणे जेकॾहिं उन ॿुधायल शइ में तव्हां जेका शइ विझो था उहा उल्टी विझो था, उबतड़ कयो था कम। जंहिंमें पानी विझणो आहे उन में डीज़ल विझी छॾी, जंहिंमें डीज़ल विझणो आहे उन में पानी विझी छॾी, जंहिंमें मोबिल विझणो आहे उन में का ॿी शइ भरे छॾी। इहो ट्रैक्टर हलंदो? ॻाल्हायो, इहो त कमु उल्टो थी वियो। इहो ई मसइलो आहे। जीअं ट्रैक्टर ठाहिण वारनि जे तरीक़े ते तूं न हलाईंदे त ट्रैक्टर न हलंदो। ईअं रब थो फरमाए, ऐं इंसान तुंहिंजो ठाहिण वारो मां आहियां। जेकॾहिं तूं मुंहिंजे चवण ते कम हलाईंदे त तुंहिंजी मशीनरी दुनिया में भी आराम सां हलंदी, क़बर क़यामत ताईं तूं तेज़ीअ सां जन्नत पहुची वेंदे। पर जेकॾहिं उल्टो कई कम, पढ़णी निमाज़ी वेठो ऐं तास ते ॻाल्हायो न। पोइ अधी भेण पई चवेसि मुंहिंजा कपिड़ा पली ते निमाज़ कीअं पढ़ा? उहा वरी अहिड़ा बहाना ठाहे वेठी ॼण त ॿार ॼणिया ई हिन नसा बयाननि खे ॿार हा न। अॼु नेक औरतूं हज़ारे लखे पयूं आहिनि, उन्हनि खे बि ॿार आहिनि, उहे पाण खे बचाए बचाए धोई साफ़ करे वरी निमाज़ जे मुसले ते बीहनि थियूं त तुंहिंजा इहे बहाना कोन हलंदा। इन करे पंहिंजी मशीनरीअ खे अल्लाह जे हुक्म जे ताबे करण जो नालो इबादत आहे। ऐं अल्लाह जो बानो उनजो शान सभ खां मथे। ॾिसो ही महीनो मेराज जो आहे। रब साईं थो फरमाए मेराज जे महीने जो ज़िक्र जाथे कयूं ते अबदियत ऐं बानप जो ज़िक्र आंदई। सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही। ॾिसो असरा बिरसूलिही न, असला असरा बिहबीबिही न, असरा बिअब्दिही। हुजूर जन फरमाओ मां जॾहिं मेराज ते वञा पियो तॾहिं रब मूंखां पुछो ऐ नबी तूं बादशाह नबी थींदे या बानो नबी अब्द थींदे? त हुजूर जन फरमायो मुंहिंजा 2 वज़ीर धरतीअ ते आहिनि, अबू बकर उमर मुंहिंजा धरतीअ जा 2 वज़ीर आहिनि। 2 वज़ीर मुंहिंजा आसमान ते आहिनि, जिब्रील ऐं मीकाईल अलैहिस्सलाम।
अलैहिस्सलाम फरमाओ ब मथिया ब हेठिया मथे पे वञा मुखा रब जॾहिं पुछा कई त बादशाह नबी थींदे या बानो नबी थींदे तॾहिं जिब्रील मूंखे मशवरो ॾिनो छो त आसमान जो वज़ीर हो हुजूर जो वज़ीर हो आसमानी वज़ीर जो कमा मशवरो ॾे हुजूर जन फरमाओ जिब्रील मूंखे मशवरो ॾिनो हेठ इशारो कयो साईं हेठियों पासो खणजांइ मथियों बादशाही वारो पासो न खणजांइ मां मोहम्मद जे दिल में भी इहा ॻाल्हि आई त इंसान ठाहियो भी वियो आहे इबादत जे लाइ ऐं इंसाननि में चोटीअ जो इंसान रब मूंखे बनायो आहे त मां सभ खां वधीक हेठाईअ वारी ॻाल्हि अबदियत वारी ॻाल्हि खणां छो त दुनिया जूं बादशाहियूं त 4 दिन की चांदनी बाकी अंधेरी अगर हाणे बेनज़ीर बादशाह थी त गोलीअ जो बल बणजी दुनिया जी बादशाही त इहा आहे भुट्टो साहब बादशाह थियो त फांसीअ जे फंदे ते चढ़ी वियो ज़ियाउल बादशाह थियो त हॾो ई न मिलियोसि अलाए छा कहिड़ी कंहिंजी मेड़े करे चऊं ज़ियाउल जी तवे मड़े पूरियो सॼो जहाज़ सॼी दुनिया जी बादशाहियूं त 4 ॾींहंनि जो खेल आहे इन करे हुजूर जन फरमायो बादशाही दुनिया जी मज़ो कोन थवे अब हाणे नवाज शरीफ काथे आहे मुल्क में बाहर दरबदर वो आसिफ साहब अस्पताल में दंद खड़काईंदो वेठो खुर्शीद साहब दिल जी अस्पताल में हासकारी सुतो पियो असां बीमार ॻाल्हि सम्झो था ये बादशाही त इहा आहे दुनिया जान अञा जेकॾहिं चओ अली साईं जी ॻाल्हि ऐं मां इहो बि विच में अर्ज़ कयां अली क़ुरान वारो हो क़ुरान वारा अलीअ वारा थवे अलीअ खे मुजावरनि में न ॻोल अलीअ खे क़ब्रनि में न ॻोल अरबी अलीअ जूं सुन्नतूं जेकॾहिं तोखे मिलंदियूं त क़ुरान वारनि में मिलंदियूं क़ुरान वारा अलीअ वारा क़ुरान वारनि वटि अली साईं जूं ॻाल्हियूं मिलंदियूं हैदर करार त अञा हेठि ॻाल्हाए क्यों इंसान तो जी वॾाई छाजी तूं ॿिन पलीत रस्तनि मां पैदा थियो अबे जे पलीत रस्ते खां निकिते अम्मा जे भी पलीत रस्ते खां पेशाब वारे रस्ते खां अबे जे भी पेशाब वारे रस्ते अब आहे या न आहे आसिफ ज़रदारी वरी अञा 3 रस्ते को निकितो आहे ऐं इमरान खान 5 रस्ते को निकितो न अली साईं सच तो फरमाए केॾो बि वॾो माण्हू थी वञे पर इहो पंहिंजी असलियत खे ॾिसे त मांखे रब साईं पलीत रस्तनि मां पलीत कतरे मना ठाहियो पलीत रस्तनि मां ॿाहिरां दो पंहिंजो इस्तंजो पंहिंजो पाखानो पाण धोईंदो आहे नवाब साहब खान साहब उनजो पाखानो अब नौकर धोराईंदा हैदर करार तो फरमाए ऐ इंसान तो जी बादशाही छाजी तू मुंशी थी कम कर बादशाही उन अहकमुल हाकिमीन जिया बादशाही उन शहंशाह आजम जिया बादशाही उन रब्बे जुल जलाल जिया जंहिंजी बादशाहीअ जो सिज कॾहिं न लहणो आहे न लहंदो जेको सभिनी ऐबनि खां पाक ऐं चो सुभान आहे अब बादशाही त वॾी माण्हूअ जी बादशाही त हुजूर फरमायो मूंखां पुछियो वियो तूं बादशाह नबी थींदे या बानो नबी थींदे मूंखे जिब्रील भी इशारो कयो अंदर में भी आयो त दुनिया जी बादशाही कम जी न आहे
मां अल्लाह के अर्ज कियो साईं मां बानो नबी थींदुस चा जोर सां मां अब्द नबी थींदुस बानो नबी थींदुस रब साईं खुश थी वयो फरमाओ रब जी तरफा आवाज आयो मां रब जी आदत सुन्नतुल्लाह है जेका शय हेठ वेंदी आ उनके मथे खणंदो आ ऐ सोना तू पंहिंजे इख्तियार सां बानप के कबूल कयो आ हेठियों पासो वरतो आ त मां रब जी आदत आ ॿियनि नबियनि खे बि कुर्ब ॾिनुमि पर फर्श ते तू मोहम्मद के कुर्ब ॾींदुसि अर्श ते छो तू पाण हेठि वहीं त मां उनखे मथे सभ खां रखंदुसि अब हुजूर के सभ खां मथे रखी तमाम आली रखी ॿुधो 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 ऐं अल्लाह जे बाने जो शान बादशाह खां मथे आहे वो समय आयो अल्लाह जे बाने जो शान बादशाह खां कीअं बटे ॻाल्हियूं ॿुधायां असांजे डॉक्टर साहब खे त चङी तरह ख़बर आहे जेको मदरसो आहे असांजो थाणे जे भिक में हुन जे भिक में एसपी साहब जो बंगलो आहे रहंदो बि उते आहे पोइ एसपी जा करे करे नौकर निमाज़ ते ईंदा असां जॾहिं हूंदा आहिनि एसपी नौकरनि को पुछंदो आहे वाह सुठो माण्हू आहे एसपी त चवंदा आहिनि साईं भलो आहे भलो आहे हाणे जॾहिं अॻियो एसपी हलियो वियो त मां हुनजे पोर्ची खां पुछां पियो पोर्ची साहब ॾे ख़बर इहो सुठो माण्हू जेको हलियो वियो जंहिंसे वॾो हरामी हो ख़ुदा कढियुसि बर्बाद करे ज़लील करे माना त दुनिया जे हाकिमन जी इज्जत पोर्चीअ जे दिल में भी समझो था न अल्लाह जे बाने जी इज्जत सामो भी आहे त परपुट भी आहे भला भलो माण्हू आहे नेक माण्हू आहे त तोजे सामो भी माण्हू तारीफ़ कंदा त पोयों भी चवंदा त हमरा हो भलो हमरा ॻाल्हि समझो था न अञा ॿियो मिसाल इब्राहिम अदम हिकिड़ो बुजुर्ग थी गुज़रियो वॾो वली हो पोइ थियो वली पहिरियों बलख जो बादशाह हो बलख समरकंद बुखारा दुनिया जे शहरनि में नाला बदलजी विया आहिनि शहरनि जा पर रूस वारनि पंहिंजे शहरनि जा नाला न आहिनि बदिलिया अॼु ताईं उहे अॼु बि रूस में बलख आहे बुखारा आहे समरकंद आहे वे लखन सालन पुराणन खां से ॿुधंदा अचनि था गोकाफ जबल अॼु बि रूस में आहे हालांकि ॿुधंदा अचनि था बदिलियो न आहे नालो बलख शहर जो वॾो बादशाह हो इब्राहिम अदम उनखे बुज़ुर्गी मिली रब पंहिंजो बानो बनायोसि बादशाही छॾे वञी जंग में दरिया हुते वेठो वज़ीरन जो यार हेड़ो बादशाह भला मिलंदो कोन ॻोल्हियो इनखे वरी विहारियो तख़्त ते अब ॻोल्हींदा अची हिन वटि पहुता हिते सम्झो जॾहिं हिन वटि रसिया त हे ज़मीन ते वेठो आहे ऐं पंहिंजी कमीस चोले खे सिलाई थो करे वेठो हथ जी सुईअ सां टाको ॾे थो का फाटी पई हुअसि कमीस उनखे सिबे थो वज़ीरन चयो साईं अल्लाह वारा बादशाह जो तख़्त छॾे आई वॾा पटी हर बिस्तरा छॾे आई सवे दर्जी तो जे इंतजार में छड़ो इशारो करे त पट जा कपड़ा सिबी तो के पेश कर हिते पुराणो चोलो पातियो मिट्टीअ ते वेठो आ हलो सागी बादशाही संभारियो त हज़रत इब्राहिम आदम रहमहुल्लाह गाड़ी मथों करे मथे मुंह करे वज़ीरन के सुञातो ॾिसी करे चे हो चरियो तव्हांजो ग्रेड मथे थी वञे त तव्हां हेठे ग्रेड ते वेंदो ॻाल्हायो मथे ग्रेड वारो हेठे ग्रेड ते ईंदो न ईंदो न त चए मांखे अल्लाह पंहिंजो बानो बनायो अथव मुंहिंजो ग्रेड मथे चढ़ी वियो आहे तव्हां चरियो
बादशाही ग्रेड ते था मुखे हेठ लायो हालांकि मां मथे चढ़ी वयो त वज़ीरन चो सही असा के चरियो छो तो करे बैठो त मिट्टी थे कपड़ा त पुराना छाजो ग्रेड चढ़ियो थी आज यार समझो ग्रेड सामे चढ़ियो बैठो थी ये सुकी मानी खीसे में पई थी वा चबाड़ी तो उते बड़ा दी मुर्ग खाए पियो हेते छा थी वा तो के छामे ग्रेड तो जो मथे थी वयो आज उते हेदा तख्त पट छडे हेते जे हेठ बैठो पट ते मिट्टी ते इहो छा त चरियो अगे मां मानन जो बादशाह होसाए मानू कन के मनीदा के न मनीदा के रूबरू मनीदा परपट वाली सवे गाड़ी में जेके दीदा तमा इमरान के मजो गाला मां एकड़ी दिल जी बोरी वठंदो सेव ना 80 रुपए पतो मिलतो इमरान जी बादशाही में 400 रुपया ने रियायती दींदो आ 350 रुपया मुखे जदी वठदो आ त दिल में इंदो त केड़ी गारियों पढ़ा अब मानी में त गरीब अमीर जो फर्क थी सगंदो गरीब रुखी मानी खाइंदो अमीर खणी भाजी सा गोश्त सा खाइंदो पर दवा में तो फर्क न थिंदो न सही दवा जेड़ी बीमारी गरीब के ओड़ी अमीर के दवा तो गरीब के भी सागी खानी पौंदी अमीर के भी इन जालिमो दवा न के भी एडो महंगो कयो जो वठण खाई वयो गरीब मरे ही इन जो मतलब इहो त मौत जे गरीब अब गाल समझो थोड़ी तवज्जो इब्राहिम आदम चवण लगो ओ चरियो मां बादशाह हुयुस तव्हां जे मथा तव्हां मजा कुछ रूबरू मुंजी इज्जत कंदा हुंदा बादशाही जे करे मोचड़े जे करे पर पुट मुखे गारियूं भी दींदा हुंदा के मनीदा हुंदा के न मनीदा हुंदा अब आई आहे न के बादशाह के मनन के न मनन ये न फरमा हाने दिसो हेदे मोजो ग्रेड दिसो अब इब्राहिम आदम सुई कढी पानी में सटी मच्छन के चेड़ी मछियो मोजे या सुई किरी पया या कढी दो त एकड़ी नंढड़ी मच्छी बात में सुई खणी अगो अची बीठी हजरत उन का सुई वठी बात मंझा सुई वठी इनन के देखारियो त मोजो ग्रेड केडो आ अगे मानू छड़ो पिया मनन हाने त मच्छन ते भी आर्डर पिया हलन अल्लाह जे बाने जो शान चो बादशाहन का भी मथे अल्लाह जे बामन जो शान हाने तवा के अल्लाह से सबनी के मदीने मोकली मां दवा तो क्या बुदो बुदो जेके घूमी आया है ते दिठा हुंदा अल्लाह जो बानो हुजूर जन अबू बकर सिद्दीक अल्लाह जी बानप पूरी करे दुनिया का हलिया गया आरामी पिया है रोजे अतहर में वडा वडा बादशाह ही अचन था हेठ मोह कयूं सलाम भरीदा था वजन देखारे तो रब त मोजे बानन जो शान गुजरी वजन का पोए भी एडो वडो आ जो वडा वडा बादशाह झुकी सलाम कयूं पिया निकरन इतों देखारे पियो रब त मोजी बानप कंदो त मां तव्हां जो शान वधाई कैजा बाना थी रहा जोर सा न सही आए मुश्किल को नफ्स जो बानो को शैतान जो बानो बुदो को वडेरे जो बानो कोई खाना जो बानो कोई पैसे जो बानो कोई जमीन जो बानो रब तो फरमाए मुझो सच्चो बानो हुयो त सोनू मोहम्मद मुस्तफा इन करे बिनी टिनी जान ते नबी साईं के पांच बानो तो चले दिसो कुरान शरीफ सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही जमीनी सैर में भी थो चवे त पाका ओ रब जे सैर करायो पंहिंजे बाने खे नबी साईं के छा थो चवे पंहिंजो जोर सां पंहिंजो
अच्छा वरी जॾहिं आसमाननि ते वियो अर्श खां बि मथे वियो सॼे जहान खां मथे चढ़ी वियो रब जी ज़ियारत खां मुशर्रफ थियो तॾहिं रब वरी बि क़ुरान में थो चवे फ़अौहा इला अब्दिही मा अवा रब से तो फरमाए मां ॻाल्हायमि पंहिंजे पाने सां वही कयमि पंहिंजे पाने ॾे उते भी बानो थो सदेस यानी नबी ज़मीन ते हो तभी रब जो बानो आसमानन ते वियो तभी रब जो बाने जो शान चो सभनी बादशाहन खां मथे सभनी बादशाहन खां हाणे ॿुधायां हिकिड़ी ॻाल्हि मूंखे बि परे वञिणो आहे ॿ टे जलसा ॾुखिया वरी गाॾी बि कोन हुई अॼु बि टैक्सी करे आयासीं हुजूर जन जो हिकिड़ो नौकर हो नबी साईं जो हिकिड़ो थी सघे तो सिंधी हो तहकीक मां न कई आहियां बाक़ी अंदाज़ो इहो मूंखे लॻे थो त इहो नबी साईं जो ख़ासि नौकर सिंधी हो छो त उन जो नालो हो मेहरान अब उन नबी साईं जे नौकर जो नालो हो जोर सां मेहरान चवंदा आहिनि सिंधु दरिया खे लबे मेहरान माना सिंधु दरिया जो किनारो मेहरान नालो थवे असांजे सिंध जे दरिया जो नालो मेहरान समझे त हिन हमरा जो नालो बि नबी साईं जे नौकर जो नालो बि मेहरान हुजूर जन इनखे सामान ॾिनो ॿुधो सामान ॾिनो वरी अबू बकर साईं भी चुस्त मुंहिंजा भी कुछ खयूं हल ये नौकर मानो हज़रत अबू बकर साईं जा भी खए वरी हज़रत उस्मान गनी चुस्त बटे मुंहिंजा भी खयूं हल वरी उन जा भी खए वरी कहे बे साहबी भी चुस्त मुंहिंजा भी ब सामान खयूं हल त खयई ये सगाबो वरसो सभनी जा खए हुजूर जन जो ही मुंह फेराए ॾिठो अरे मां वारे मेहरान नौकर ते हेॾो वज़न रखियो अथनि सोने करीम जन मजाक में फरमायो अंत सफीना ओ मेहरान तू मेहरान नाहे तू त बेड़ो आ सफीनो आ अब छा नालो रखियोसि ऐं इहो साहबा में उसूल हो साहबा के नबी साईं जो नालो रखियल वणंदो हज़रत अबू हुरैरा जो नालो अब्दुर्रहमान हो पर नबी साईं एकड़े ॾींहुं ॿिलियूं विझी आयो ॿिलियुनि जा बच्चा हीअं पिया सीअ में वीचारा म्याऊं म्याऊं कनि पिया उन्हनि खे वरी हीअं पंहिंजे हिन में बांह में विझी आयो हुजूर जन ॾिसी करे चयो तूं घणा अबू हुरैरो आहे छा माना ॿिलियुनि जो पीउ आहे छा त सॼी उमिरि पाण खे सदाईंदो अब्दुर्रहमान न हो चवंदो मुंहिंजो सोने मोहम्मद मूंखे अबू हुरैरो चई वियो आहे इन करे मुंहिंजो नालो अबू हुरैरा माना ॿिलियुनि जो पीउ ॻाल्हि सम्झो हज़रत अली साईं चवंदो आहे मुंहिंजो नालो अबे अली रखियो ऐं मुंहिंजी अम्मा मुंहिंजो नालो हैदर रखियो हिकिड़े ॾींहुं मस्जिद में मिटीअ ते सुतो पियो मुंहिंजे जिस्म ते मिटी लॻी वई हुजूर जन पंहिंजी चादर सां मुंहिंजी मिटी छंडे करे मूंखे चयो उम या अबा तुराब उथी ऐं मिटीअ जा पीउ अबू तुराब अली साईं चवंदो आहे मूंखे अबे जो रखियल नालो एतिरो न वणंदो आहे अम्मा जो रखियल नालो एतिरो न वणंदो आहे मूंखे अबू तुराब सॼो छो त मुंहिंजे सोने महबूब मोहम्मद मूं ते नालो इहो रखियो त उन नौकर मेहरान जो नालो हुजूर जन छा रखियो ज़ोर सां सफ़ीना माना ॿेड़ो सफ़ीना माना ॿेड़ो जीअं ॿेड़े ते माल वॾो रखिजे ईअं हिन जे मथां माल रखियल ॾिसी हुजूर जन नालो रखियुसि तूं मेहरान नाहे सफ़ीनो आहे सफ़ीनो हाणे इहो चए थो हुजूर त मूंखे मज़ाक में चयो पर हुजूर जी मज़ाक बि सच हुई ख़ुदा जो कसम मूं ते 7 उठनि जो सामान रखो मैलनि जा मैल उठनि वांगे मूंखे हलायो मूंखे थकावट महसूस न थींदी आहे जो सोने मोहम्मद जे नाले जी बरकत इहा थी वई आहे
यो सफीने दी गाल को बुधाया तो एकड़े दफे अफ्रीका में विया हुजूर जी जिंदगी का पोइ दी गाल सहाबाए किराम अफ्रीका के जंगल में इस्लाम जो झंडो लहराइण विया अफ्रीका में वडो जंगल अगे तो हिते भी जंगल हा कटजी विया मानन वठे छड्या अफ्रीका में अज भी जंगल है वडा वडी बलायूं शींह नर बगड़ अलाए छा छा पयो उन दौर में तो वडो जंगल हो हुजूर जे दौर में ओ सहाबाए किराम जो असां वियासीं अफ्रीका में यो सफीनो पाण थो ॻाल्हि करे हाणे सदाईंदो नालो मेहरान न आहे जाथे काथे जेको पुछंदो त मन अंत केरा तू चंदो अन सफीना मां सफीनो माना नालो पंहिंजो हुजूर वारो सदाईंदो जाथे काथे किताबनि में सफीना लिखियल आहे हाणे इहो सफीनो चए थो मां सहाबाए किराम खे विहारियमि कैंप में मां जो झटि झंग में सैर करे अचां ॾिसां त सही छा आहे मसइलो चए थो मां ईअं निकिरंदो हलियो वियुसि अहिड़ो झंग में रस्तो भुली वियुसि जो पंधु कंदो मां चयो मोटां थो पियो पर मां अलाए काथे वञी निकितुसि जंगल अफ्रीका जे जंगल अञा असर जे वक़्त ते मां होश में आयुमि मां चयो हाणे मां त अलाए काथे भुली वियुसि कीअं पहुचां पंहिंजे कैंप में सहाबा अलाए काथे मां अलाए काथे निकिरी आयो आहियां फरमाया ईअं सोचियां ई पियो त अॻो हिकिड़ो ॾांद जेॾो वॾो शींहं निकितो वॾे आवाज़ खे मां सम्झ मां न भॼी सघंदुमि हिन खां न बची सघंदुमि मां बीही रहियुसि छो सफ़ा ओचितो निकितो अॻो निकितो त बसि मां एतिरो छड़ो लफ़्ज़ चयोमांसि उन शींहं खे अना सफ़ीनतो मौला रसूलिल्लाह अना सफीनत मौला रसूलिल्लाह मां सफीनो आया सोने मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा जो नौकर आया फरमाओ एतरा लफ्ज़ छड़ो मां चया यकदम पेरन ते गिरी पयो शींहं चटण लगो मां चो खाईंदो मां डिॼां पियो पर हो पेर चटे पुछ सां इशारो पियो करे पर मां समझी न पियो सघां चवे पियो त मथों वे मां चयो बची त उहे कोन सघंदुसि टपो ॾेई विहांसि तो पोइ मारे या जाथे पहुचाए चए थो मां चढ़ी वेठुमि हुन जे मथां भॼाईंदो मूंखे साहबा जी कैंप में छॾे ईअं भां कंदो ॿाहिरि निकिरी वियो याने ॿुधाए पियो त मां सोने मोहम्मद जे नौकरनि जो बि नौकर आहियां नबीअ जी अल्लाह जो बानो हो इन अल्लाह जे बाने जे नौकरनि जो शान बि इहो आहे जो शींहं बि उन जी नौकरी था ॾियनि हितां सम्झी वठो त बादशाह घटि अल्लाह जे बाने जो शान मथे न समझ कंहिंजो शान मथे अल्लाह जी मानक वॾी शइ पोइ कंहिंजा बाना थींदो ज़ोर सां पोइ उन हिकिड़े जा बाना जेॾो बानप में वधंदो तेॾो दर्जो तव्हांजो वधंदो अल्लाह साईं तो चए मां पंहिंजे नौकरनि खे तकलीफ़ न ॾींदुसि जेतिरी नौकरी कंदो मां उन्हनि खे मोटाए ॾींदो आहियां माण्हुनि खे ख़बर न आहे माण्हुनि जा बाना माण्हुनि जी नौकरी कंदो तव्हांजा फ़ाइदा माण्हू खणी वेंदा अल्लाह खे कंहिं फ़ाइदे जी ज़रूरत कोन्हे इन करे उन जा बाना थींदो त तव्हां ॾे फ़ाइदा ईंदा वेंदा न नमाज़ तव्हां पंहिंजे लाइ पढ़ो रोज़ो तव्हां पंहिंजे लाइ था कयो रब जी फर्म बरदारी कयो बानो छाखे चइबो आहे हाणे बसि आख़िरी ॻाल्हि इहा छो सम्झां आख़िरी ॻाल्हि हिकिड़े नौकर खे वठे पियो अॻे बाना विकामबा नौकर विकामबा पोइ हिकिड़ो वॾेरो वठे पियो नौकर खे ॼण खाईंदो छा तोखे नौकरीअ में त रखां का ख़ासि शइ त न खाईंदो आहे न सही जेको मालिक खाराईंदो उहो खाईंदुसि चए पाईंदो कहिड़ो आहे कपिड़ो काटन पाईंदो आम कपिड़ो जैसे जहिड़ो मालिक पाराईंदो उहो पाईंदुसि जे सुम्हंदो काथे आहे जैसे जाथे मालिक उस ते सुम्हाए तोड़े छांव ते सुम्हाए मां सुम्ही पवंदुसि मां त बानो आहियां जे तुंहिंजो पंहिंजो छा ख़्यालु आहे जे मुंहिंजो ख़्यालु हो त मां बानो न हुजां मुंहिंजो ख़्यालु त न हलियो हाणे जॾहिं बानो थी पैदा थियो आहे त हाणे मालिक जो ख़्यालु हलंदो मुंहिंजो ख़्यालु चइबो त बानो उनखे चइबो आहे
जेका शे को खाराए सुख में रखे दुख में रखे उसते रखे छांव में रखे बीमार बनाए सेहतमंद बनाए रब जी फरमा बरदारी उन मालिक जे हुक्म खां न लड़न इन जो नालो बानप आहे या बानप अदा कंदो खुशी में भी रब जा हुक्म शादी में भी रब जा हुक्म त गमीअ में भी रब जा हुक्म उन जा बाना थी रहो इन जो जलसे में बानो वरी दुकान ते वेहे त माण्हुनि जा खीसा कटे वेठे असां सकर में वियासीं हिकिड़ो तबलीगी हुयो दोस्त असांखे कपिड़ो को वठणो हेॾो होॾो चुकाए असां चयोसीं हे ॾाढ़ी वारो आहे हिकिड़ो वॾी हेॾी ॾाढ़ी अथसि दुकानदार आहे लॻे थो पुछां बि पूरियूं पयूं अथसि तबलीग हिन वांगुरु इनखे ॾिसूं अब वियासीं त हीअं मां पुछियो हिन कपिड़ो बि साॻियो घणी रक़म त मूंखे चयईं 20 रुपया मथे ॿुधायईं मां चयो हे असां सॼी दुकान पुछी तुंहिंजी ॾाढ़ी ॾिसी करे चयोसीं हे अलाह जो बानो वेठो आहे इन खां वठूं सम्झेसि तूं त वरी 20 रुपया मथे थो दॿे तूं निमाज़ अॻाड़े पढ़ी न मस्जिद में चया साईं जेको आहे अलाह जी बानप हुई हे त मुंहिंजी दुकानदारी आहे न बोली माना मस्जिद में अल्लाह जो बानो बाहर वरी दुकानदारी अब बाने जी माना हमाकन बानो बात समझो था घर में भी बानो शादी में भी बानो गमीअ में भी बानो बनीअ ते भी बानो बाजार में भी उन जा बाना छो त या बानप जुदा न थींदी तोखां हर वक्त उन जे हुक्म के ॾिसण वारो उन जो बानो आहे इन जे करे इहो सोचो त असां उन रब जा बाना ऐं बानियूं थी रहो औरतन के भी या ॻाल्हि सम्झणु खपे त उहे बि रब जूं अॻे औरतूं निकिरंदो हो न मर्द कमाइण असां किताबनि में पढ़ियो आहे बुज़ुर्गनि जूं औरतूं भलारियूं औरतूं पंहिंजे मुड़ुस खे चवंदियूं ख़बरदार वञे थो कमाइण हराम खणी न अचिजांइ असां ॾे असांखे असां रुखी सुखी ते गुज़ारो कंदियूंसीं पर हराम घर ॾे खणी न अचिजांइ अहिड़ियूं मायूं हाणे चवनि थियूं फरमाइशूं हिन शादी ते जोड़ो पियो वरी हुन शादीअ ते ॻाल्हि सम्झो था ॿियो जोड़ो माना हाणे इहो मर्द हराम खाए त एॾा जोड़ा वठे न काॾो त इहे फरमाइशूं ख़तमु हा साईं अलाह जूं बानियूं थी रहो मुंहिंजे मुड़ुस खे अञा इहा तलकीन कयो त हलाल खारा भली थोरो ई हुजे असां राज़ी हूंदोसां भली पुराणो कपिड़े सां बि परवाह न आहे पर जन्नत हलंदासीं हलंदियूंसीं गॾु तव्हां सां इन जे करे इन्हीअ फिक्र में माण्हू हुजे मर्द ऐं औरत पंहिंजे रब खे राज़ी करे निकिरनि दुआ है त अल्लाह से मुझे हाजिरी कबूल फरमाए रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम रब्बिल इग़फिर वरहम वअंत खैरुर राहिमीन बिरहमतिका या ये होया